कुड़मी कर्ज खणियो आराम सां वेठा है। अरे साईं अंधी लगी पई आ ॿियो। इहा ॻाल्हि कान्हे साईं। वॾेरो वॾो हरू कंहिंखे तंग कोन कंदो हो। जे उपत चङी कान थींदी त उन साल कर्ज कोन उगाड़ींदो हो साईं। ॿुधो साईं ॿुधो। हारिन जो मथो बि तॾहिं ख़राब थियो अथव। तंहिंजी माना त हारी महिनत न कनि, फसल जहिड़ो थिए तहिड़ो थिए। हुननि खे छा आहे, हू त कर्ज पको खणी गुज़र सफ़र कनि था। ला त ज़मींदार निकिता न, ढल बि उहो ॾे, बैंक जा कर्ज बि उहो लाहे। साईं पंहिंजे रोज़गार लाइ केरु महिनत कोन कंदो, पर कॾहिं सोक, कॾहिं ॿोॾ ऐं कॾहिं वरी मर्ज़ लॻियो वञे। इहे सभु अटकलूं आहिनि, सभु अटकलूं। हारिन जा नखरा बाबा जे वक़्त में ते हलिया। मूंखे उपत खपे, उपत। जहिड़ो ऊंधो कारखानो अॻ में पियो हलियो, सो जहिड़ो हलंदो रहियो त पोइ ढींगो ई ढेर आहे। इहो ॻाल्हाई कंहिं लाइ पियो? खोले छो नथो चई त वॾेरे वॾे जो कारखानो ऊंधो पियो हलियो? एक जो होश करे ॻाल्हाए, अजायो लीको न लंघ। ठहियो ठहियो ठहियो, अॻ में जेको थियो सो थियो, पर हाणे मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ सभु कुझु थींदो। अवी मालिक आहियो साईं। ऐं हा रमज़ान, हिननि सभिनी हारनि तुंहिंजो पाणी कछे छॾियो आहे। हितो खां सिधा न थींदा। मूंखे अहिड़ो माण्हू सख़्तु खपे जेको हिननि खां छिके कमु वठे। ऐं मूं अब्दुल्ला खे पंहिंजो कमदार मुक़ररु कयो आहे। अॼु अनवर जे करे तोखे पंहिंजो कमदार रखे त भली रखे। ऐं सुभाणे तयारु रहिजांइ, ॿिन्हिनि ते हलंदासीं। हाज़िर साईं। हाणे तव्हांखे मोकिलियां, तव्हां सभई हलो। ठीकु आहे साईं। हलो हलो बाबा। जुड़िया, तूं तर्स हो तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हुकुम ॾेरा। इहो 15,000 वारो कर्ज़ कीअं लहंदो? मां हाजी याकूब त कोन आहियां जो बख़्शे छॾियां। वडेरा तोखे त सभु ख़बर आहे। ढगनि जो हिकिड़ो जोड़ो हो, सो निभागे छोरे जे केसनि ते खपी वियो। मुंहिंजी त ॿी का वाह कान्हे वडेरा। लालू त हाणे तमामु वॾो धाड़ेल थी वियो आहे, तोखे ॾोकड़ पैसा त ज़रूरु मोकिलींदो हूंदो। हराम आहे वडेरा, मूं ते लालूअ जी हिकिड़ी पाई बि हराम आहे। साल ॾे त मोकिलींदो हूंदो। रब थो ॼाणे वडेरा, मूंखे ख़बर कान्हे। पर जे अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त लालू जी ज़ाल मूंखां कोन लिकाया। अरे तो गुज़र सफ़र किथां था करियो? कहिड़ा वॾा कारखाना तो वटि आहिनि? वडेरा ॿ ढगियूं आहिनि दर ते, उन्हनि मां मिड़े गुज़र सफ़र थियो वञे त पोइ ढगियूं विकिणी कर्ज़ लाइ। नंढड़नि बच्चनि जो रिज़्क आहे वडेरा, उहो न खस। हा त पोइ मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। जी वडेरा, हुकुम। इन में तुंहिंजी चङाई आहे। अब्दुल्ला तमामु सुठो माण्हू आहे, हुनखे पंहिंजी धीउ जो संग ॾेई छॾ। तोसां गॾु ॿनुमारी कंदो, तुंहिंजा कर्ज़ पखा लाहे छॾींदो, तूं बि सुखियो थी वेंदे। पर वडेरा मूं त पंहिंजी धीउ जो संग अॻे ई करे छॾियो आहे, पंहिंजी भेण जे पुट सां। यार जुड़िया, तूं बि को सफ़ा दरवेश आहीं। संगनि जो छा आहे, टुटंदा बि आहिनि, ठहंदा बि आहिनि। इहा का वॾी ॻाल्हि त कान्हे का। तूं आराम सां सोच, हा आराम सां सोचे, उन खां पोइ मूंखे तूं जवाबु ॾिजांइ। चङो वडेरा। शाबाश शाबाश। साईं अॼु त ख़रीद करे छॾी साईं। हा हा मथा न मुनी साईं।
चलो पाने परी माई को पानी बनी आते ठीक है ना और तो अगला तो लगा चाचा मूं अॻे ई रड़ियूं पई कयूं पर तोखे बि मूं ते एतबार न आयो। हाँ मड़ सच्ची आई आऊं त खणी आहियां बेअकुल पोढ़ो पर लालूअ जी मत खे छा थियो आहे कहिड़नि माण्हुनि ते एतबार करे लॻी पियो संदन पोयां। लालू जे संगतियुनि मां न अॻे चङाई थियणी हुई न हाणे थींदी। इहो अब्दुल्ला त मूंखे ॾिठे कोन वणे उहो मकरेलो चापलूस। मुंहिंजूं त सभु बाहूं बंदि थी वयूं आहिनि ऐं छा करियां। रहीमा जी हयाती खारणी अथई न त अब्दुल्ला खे संग ॾे। आउं बि मरण मरी वेंदुसि इहो कमु कोन कंदुसि। पोइ चाचा हीअं कर तूं रहीमा खे वठी हितां लिख छुप में निकिरी वञ। न न मड़ तोखे हिननि बगड़नि जे राज में एकलो छॾे आऊं कोन वेंदुसि। अलाह मालिक चाचा मुंहिंजो को नालो वठी ॾिसे। न न मड़ न ईअं कोन थींदो। इहा वड़ाइती ॻाल्हि कान्हे त आऊं कुंवारी धीअ वठी वञी पराए दर ते वियां। चाचा पोइ हीअं कर रहीमा जी पुफी खे न्यापो मोकल त जल्दी सां सांभाओ कनि ऐं तूं ॿाहिरि लाहे वञनि। हा इहा ॻाल्हि मुनासिबु आहे। वाह वॾेरा वाह सदके वॾेरा साईं वाह जियो ताग ठाराए छॾी अथई जहिड़ो वॾेरो जाफ़र अली ख़ान तेड़ी वरी संदसि आलीशान ओताक कीअं मवाली। हाँ बाबा साईं रंग लॻी विया आहिनि हाणे त। हित रख हार तो खुश थे ना अब्दुल्ला सदा लगी पई तो पांजी ओताक उड़े पांजी ओताक डरे ठही न पांजी ओताक अब्दुल्ला कुर्ब बाबल कुर्ब। बाबा हाणे हिकिड़ो कमु कजे तर जे नंढनि वॾनि ज़मींदारनि ऐं कामोरनि कड़नि जी हिकिड़ी ठाहकी दावत कजे। अहिड़ी दावत कजे जो माण्हुनि जा असली वात पटिजी वञनि न। वाह कामला साईं तुंहिंजूं ॻाल्हियूं वाह साईं वाह साईं इहो तमामु ज़रूरी आहे। ए भई माण्हुनि ते रोप विझिजे त अॻो पोइ ठाहे ठोके विझिजे। सब कम थींदा अब्दुल्ला सब कम थींदा। हा मावले तू बाबा छा पे बीठो हिते करी वञ को चांहि वांहि जो बंदोबस्तु कर। हाज़िर बाबा। हा हल भाउ कामिला
लालू अॾे न्यापो ॼाणे मोकिलियो त फ़िलहाल छप हाणे वेही रहे जंजारी पुर जी बि रड़वाक लॻी पई अथसि। हा भाऊ, जंज जी फुर खां पोइ हिकिड़ो माण्हू बि खयों अथसि। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त कुझु ॾींहं सब्र करे त जंहिं महिल कुझु ठापुर थिए। हा न, पोइ छो न अब्दुल्ला खे चऊं त वञी न्यापो ॾियसि। हा आऊं अॼु थो वञी सम्झायांसि त पापा एतिरी तिखी डोड़ चङी कान्हे, मथां किथे तिरकी न पई। भाऊ ॿी ॻाल्हि ॿुधी अथई? वरी कहिड़ी? त तोखे ख़बर कान्हे छा? अब्दुल्ला, भाऊ असां अनवर वारी ॻाल्हि कान कई अथई छा? अरे साईं, उहा ॻाल्हि ई विसरी वई साईं। अरे अरे सफ़ा को चट खाते में ई अहिड़ियूं ज़रूरी ॻाल्हियूं करण में बि देरि कबी आहे छा? बाबू काबिल हिनखे त राति ॾींहुं रही मुंहिंजी लोरी लॻी पई आहे, असली होश में ई कोन आई। कहिड़ी ॻाल्हि आहे अब्दुल्ला? साईं वॾेरो अनवर तंहिं पंहिंजनि माण्हुनि खे छले छॾियो त बाबा वोट अखियूं पूरे ॾियणो न आहे, वोट सोचे सम्झी ॾियणो आहे। छा? हा साईं, कामिल साईं खां पुछी ॾिसो। छा मतिलबु? मतलब साफ़ ज़ाहिर है भाऊ, जाफ़र अली जे चवण ते नबी बख्श खान खे वोट न ॾियो बस। तो अनवर जा पर निकिता आहिनि। मत न वञे साईं, ऐं जे इहा ॻाल्हि ईअं थी त पोइ साईं वॾी ख़राबी थींदी। ॿियो वेचारे नबी बख्श खान असांजे चवण ते सूबेदार बि बदिली कराए ॾिनो। हाणे जे भाऊ को कमु थी पवे त मूंखे ॿुधाए कहिड़े मुंहं सां वटिसि वेंदासीं। तो छा कजे भाऊ कामिल? ए साईं छा वरी छा कजे? वॾेरे अनवर खे भरण वारा इहो पोड़ो रमज़ान गुलण ई इस्माइल आहिनि। तूं रुगो हुकुम कर, लालूअ खे रुगो इशारे करण जी देरि आहे, पोइ मथो न न न न अब्दुल्ला, जहिड़े करण जो वक़्तु न आहे। भाऊ कामिल, का अटकल करणी पवंदी। साईं सूबेदार साहब मिलण आयो बाबा। अस्सलाम वालेकुम सूबेदार साहब। बाबा कहिड़ा रहनि सूबेदार साहब? ॿियो सभु ख़ैर आहे, अवां सां कुझु ॻाल्हाइणो हो मूंखे। वाली बाबा हाणे चांहि खे छॾीसि, सूबेदार साहब आया साहब जी का ठीकु ठाक ख़िदमत कर। हाँ ठीकु आहे अब्दुल्ला। जी साईं। जवानदार साहब खे बाबा तूं चांहि पिया के। हाज़िर साईं। अचो साहब। हाँ सूबेदार साहब, हाणे क्यों ख़बरूं? हिकिड़ो कमु ख़राबु थी पियो, पाण वारे एसपी साहब जे बदिली जा ऑर्डर अची विया आहिनि। ॿियो केरु सोचे? नौजवान आहे, नौकिरी में ताज़ो ई घड़ियो आहे। ये जेके नौजवान हूंदा आहिनि न, जेके ताज़ो ताज़ो नौकिरियुनि में घिड़ंदा आहिनि, इन्हनि जो मथो वरी थोरो ख़राबु हूंदो आहे, कुझु ख़्यालु कजो। ख़बर आहे सूबेदार साहब, का ॻाल्हि कान्हे का। हाँ परेशान न थी वे, अच ॾिसी वठंदासीं हिन ॻाल्हि खे बि। मिठा पुट, ओ पुट मिठा, जी बाबा। पुट छा थियो आहे तोखे? मूंखे छा थियो बाबा? आउं त चङी भली आहियां। पंहिंजो हाल ॾिठो अथई पुट? भला ॿुध, पंहिंजे घर में तेल ऐं फणी बि कोन आहिनि छा? अॻे जॾहिं ॾिस तॾहिं पई खिलंदियूं हुयूं, हाणे तुंहिंजे खिल खे अलाए छा थियो आहे? घणी खिलखिल बि चङी कान हूंदी आहे बाबा। न मिठा पुट न, मूंखे मुंहिंजी उहा ई खिलणी धीअ थी घुरिजे। छा ॿुधाई? इहा रोअण जहिड़ी शिकिल मूंखे सफ़ा कोन थी वणे। बाबा तोखे ख़बर आहे बाबा, पोइ बि हाणे मूंखे ही सभु कुझु नथो वणे बाबा। मिठा पुट, अम्मा मुंहिंजी, इहे सभु लिखे जा लेख आहिनि अब्बा। हाणे तूं इहे सभु ॻाल्हियूं विसारे छॾ।
आऊं मिसकीन माण्हू आहियां पुट। ग़रीबी हिकु वॾो ऐब आहे पुट, जंहिंखे लिकाइण मुंहिंजे वस में कोन्हे को। त पोइ छा फ़ाइदो जीअ ॻारण मां? शाबाश पुट।